नेदेरे भरिसां ॻोठ आडाणी जे कचे में हथियारबंदनि सां मुक़ाबले दौरान पुलिस अहलकार मोहम्मद रमज़ान जरवार शहादत माणे वरिती। पुलिस मूजिबि कचे में हथियारबंदनि जे मौजूदगी जे इतिलाउ ते ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि जे पुलिस पारां चढ़ाई कई वई। पुलिस जे पहुचण बैदि कुझु हथियारबंद फ़रार थियण में कामयाब थी विया। पुलिस सर्च ऑपरेशन खां पोइ जीअं ई वापसि मोटी रही हुई त हिकु हथियारबंद पुलिस मोबाइल मथां फायरिंग करे ॾिनी, जंहिं जे नतीजे में हिकु गोली पुलिस कांस्टेबल मोहम्मद रमज़ान जरवार खे बाहि में लॻी, जेका सीने में वञी पहुती। पुलिस अहलकारनि कांस्टेबल मोहम्मद रमज़ान जरवार खे लाड़काणे इस्पताल पहुचायो, जिते इलाज कयो पिए वियो, पर ज़ख़्मनि जा सूर न सहंदे ख़ालिक़ हक़ीक़ी सां वञी मिलियो। कांस्टेबल मोहम्मद रमज़ान जो पोस्टमार्टम बैदि लाश वारसनि हवाले कयो वियो। लाश ॻोठ पहुचण ते ॻोठ में कोहराम मची वियो ऐं हर अखि आली थी वई। पुलिस हेडक्वार्टर लाड़काणे में कांस्टेबल मोहम्मद रमज़ान जरवार जी जनाज़ा नमाज़ अदा कई, जंहिंखां पोइ खेसि पुलिस जी सलामी पिणु ॾिनी वई। जनाज़ा नमाज़ में DIG लाड़काणो, SSP लाड़काणो ऐं ॿियनि शिरकत कई, जंहिं बैदि लाश ॿीहर ॻोठ रवानो कयो वियो। ॻोठ में मोहम्मद रमज़ान जरवार जी हज़ारे आलिनि अखियुनि सां जनाज़ा नमाज़ अदा करण बैदि तदफ़ीन कई वई। तदफ़ीन बैदि ॻोठ में हर अखि आली हुई। मोहम्मद रमज़ान जरवार ॻोठ खानवा तालुक़े रतेदिरे ज़िले लाड़काणे में 1988 में पैदा थियो। संदसि वालिद जो नालो साहब ख़ान हुयो। मोहम्मद जे पैदा थियण जे कुझु ई सालनि अंदरि संदसि वालिद वफ़ात करे वियो, जंहिं जे करे मोहम्मद रमज़ान जो नंढपिणु यतीमी वारे सूरतहाल में गुज़रियो। मोहम्मद रमज़ान 4 भेनरुनि जो अकेलो भाउ हुयो। 2009 में मोहम्मद रमज़ान जरवार पुलिस फोर्स ज्वाइन कयो। खेसि ट्रेनिंग बैदि संदसि ड्यूटी कराची में लॻाई वई। कुझु साल कराची में ड्यूटी अदा करण बैदि खेसि लाड़काणे ट्रांसफ़र कयो वियो। लाड़काणे में मुसलसिल 17 साल ड्यूटी अदा करण बैदि काल्ह हू ड्यूटी दौरान ई जाम नोश करे ख़ालिक़ हक़ीक़ी सां वञी मिलियो। अलविदा अलविदा मोहम्मद रमज़ान जरवार तबियतन ख़ुश मिज़ाज ऐं यारवेज़ तबियत जो मालिक हुयो। खेसि खानवा ऐं भरपासे में मामा रमज़ान जे नाले सां सॾियो वेंदो हुयो। सॼे ॻोठ जो मामो मोहम्मद रमज़ान अॼु पंहिंजे राह रब्बानी तरफ़ रवानो थी वियो। मामा मोहम्मद रमज़ान जरवार खे 3 पुटनि ऐं हिकु न्याणीअ जो औलाद आहे। नंढपिण में यतीमी वारी ज़िंदगी गुज़ारींदड़ मामा मोहम्मद रमज़ान जरवार पंहिंजे बचनि ॾींहुं छॾे ख़ालिक़ हक़ीक़ी तरफ़ हलियो वियो। वहाब जरवार, ताज न्यूज़, नौदेरो।